ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह पनवाकिल जे ॻोठ अब्दुल मजीद मीराणीअ में पग ॿधाइण जी तक़रीब मुनक़िद थी, जंहिंमें सिंध मला फ़ोम यूथ विंग जो सदर आफ्ताब खान मीराणी, रफ़ीक अहमद मीराणी, उम्मीद अली मीराणी, फ़िदा मीराणी, इसहाक मीराणी, शोबान मीराणी समेत मीराणी बिरादरी जे मोज़रीन समेत मुख़्तलिफ़ ॿियनि ज़ातियुनि जे माण्हुनि शिरकत कई। तक़रीब में वॾेरे अब्दुल मजीद मीराणीअ खे पग पाराई वई, जंहिंखे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वर ॾिना। तक़रीब में आयल सिंध मला क़ौम यूथ विंग जे सदर आफ्ताब खान मीराणी चयो त एके ॿधी में ई ताक़त आहे। मीराणी मल्हा मुहाणा हिकु आहिनि। मां सभिनि खे गुज़ारिश थो कयां त पंहिंजे बचड़नि खे सुठी तालीम ॾियो त जीअं उहे सुठा ऑफिसर बणिजी क़ौम जो नालो रोशन कनि। दुनियावी तालीम सां गॾोगॾु दीनी तालीम पिणु पंहिंजे ॿारनि खे ॾियारियो, जंहिंमें ॿिन्ही जहाननि जी कामयाबी आहे। डॉक्टर अब्दुल लतीफ़ मीराणी चयो त असां पंहिंजी बिरादरी सां हर मोड़ ते गॾु आहियूं। असांजो ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फ़ोम हर मज़लूम सां जो साथारी आहे, जंहिंखे बि जाइज़ मदद घुर्जे त असां हाज़िर आहियूं। जमियत इल्मा इस्लाम अॻवान रफ़ीक मीराणी चयो त असांजी बिरादरीअ सां जेको बि नाजाइज़ी कंदो असां उन सां मुहादो अटकाईंदासीं, ख़ामोश न वेहंदासीं। जेकॾहिं बिरादरी खे असांजी ज़रूरत पवे त असां हर मोड़ ते साथ ॾींदासीं। पग पाईंदड़ वॾेरे अब्दुल मजीद मीराणी चयो त मूं हमेशह पंहिंजी बिरादरी जी ख़िदमत कई आहे। अॼु मूंखे बिरादरीअ जी पग पाराए बिरादरी मूं ते एतमाद कयो आहे। इंशाअल्लाह मशावरत सां पंहिंजे बिरादरीअ जे हर मसइले ते गॾु हूंदासीं। बाक़ी कंहिं बि नाजाइज़ी कंदड़ बिरादरीअ जे माण्हुनि जी कॾहिं बि मदद न कंदासीं। तक़रीब में सिंध मला क़ौम यूथ विंग जे अॻवाननि सिकंदर मीराणी, सुधीर मीराणी समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे अहदेदारनि शिरकत कई। मंठार मीराणी, मौलवी गुलाम कादिर मीराणी ऐं ॿियनि मेज़बानी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।